सिकंदर यूनानी यूनान मां हलियो सॼी दुनिया खे फतह करण ऐं कब्ज़े करण जे लाइ। जेकॾहिं यूनान में वेही हुकूमत करे हा त छा थिएसां पोइ हवस लालच सॼी दुनिया ते मुंहिंजी हुकूमत हुजे, हुकुमरानी हुजे, कब्ज़ो हुजे। ऐं बाद में यको सिलसिलो इहो हले थो बादशाहनि जो। मुग़ल बादशाहत हुई या ॿिए हंधि ॿियूं हुकूमतूं हुयूं बादशाहनि जूं। हाणे पंहिंजे इलाइक़े या रियासत या जेकॾहिं मुल्क में वेही हुकूमत कनि, माण्हुनि खे सुख आराम ॾियनि, अदुल इंसाफ़ ॾियनि, त उनमें छा कहिड़ो उनमें हर्ज आहे। जीअं नौशेरवान ईरान में हुयो, मशहूरु आदिल हुकुमरान हुयो, इंसाफ़ पसंदि हुयो, पंहिंजे मुल्क में वेठो थी। हे हिननि खे वेहण न आयो, सुकून न आयो, ॿियनि मुल्कनि ते कब्ज़ा, ॿियनि रियासतुनि ते कब्ज़ा, त असांजी वालार हुजे हर जाइ ते। इहे त बादशाहनि जा शौक़ु, अमीरनि जा शौक़ु, सरदारनि वॾेरनि जा शौक़ु, त ॿियनि जे ज़मीनुनि ते बि कब्ज़ा हुजनि। भली पाण खे 1000 एकड़ ज़मीन हुजे त बि उन मां मुतमिन ख़ुशि न हूंदा, वरी कोशिशि कंदा त ॿियनि सरकारी ज़मीनुनि ते, ॿेले खाते जी ज़मीन ते, कचे जी ज़मीन ते, ग़रीब गुरबे जी ज़मीन ते बि कब्ज़ा हुजनि, प्लाटनि ते कब्ज़ा हुजनि। एतिरे ताईं जो हाणे क़ब्रिस्ताननि ते बि कब्ज़ा शुरू थी विया आहिनि। कब्ज़ा माफ़िया हिकिड़ी ज़हनियत, बसि हर जेसिताईं उहो ज़िंदा हा त रुॻो कब्ज़नि जे पोयूं आहे, जॾहिं हलियो वियो त उहो समूरी ज़मीन मिल्कियत छॾे वियो। हाणे इहो त वॾनि मांगर मच्छनि जी ॻाल्हि आहे, वॾनि मच्छियुनि जी ॻाल्हि आहे, सरदारनि वॾेरनि बादशाहनि जी ॻाल्हि आहे, त मुल्कनि ते कब्ज़ा, रियासतुनि ते कब्ज़ा, ज़मीनुनि ते कब्ज़ा, प्लाटनि ते कब्ज़ा, ऐं हाणे त वरी क़ब्रिस्ताननि ते बि कब्ज़ा शुरू थी विया आहिनि। तलावनि ते, खॾुनि ते, ढंढनि ते उन्हनि जा कब्ज़ा आहिनि। पर हेठियों जेको तबिको ग़रीब तबिको आहे उहो बि घटि न आहे। जंहिंखे जेतिरो वस पुॼे थो ओतिरो कब्ज़ो करे थो। हाणे हीअ त ज़मीनुनि ते कब्ज़ा नथा करे सघनि, मुल्कनि ते कब्ज़ा नथा करे सघनि, कचे जी ज़मीन या ॿेले खाते जी ज़मीन ते कब्ज़ा नथा करे सघनि, जो हुते वॾेरा सरदार वेठा आहिनि। हाणे हे वरी कब्ज़ो कंदा पंहिंजी घिटी ते, जंहिं घिटी में हिननि जो घरु आहे। हाणे कोशिशि हूंदनि थी आहे घिटी असांजे कब्ज़े में हुजे, उहो घिटी लेट्रिन ॿाहिरि, बाथरूम ॿाहिरि नाली जे मथां ठहिराईंदा, अञा घिटी कोशिशि कंदा जेकॾहिं ॿीहर घरु ठहे त 2-3 फुट अञा घिटी में ठहे। हे ग़रीब गुरबे हेठे तबिके जी हे ॻाल्हि आहे। त जंहिं हर इंसानु माना हो जेकॾहिं बादशाह हुया, सिकंदर हुयो, त मुल्कनि ते कब्ज़ो पियो करे, जो हुन वटि वॾो लश्कर, वॾी फ़ौज जी ताक़त हुई। हाणे हिननि वटि फ़ौज कान्हे, ताक़त कान्हे, लश्कर कोन्हे। हे जेको ग़रीब मिसकिन मारूअड़ा झांगीअड़ा आहिनि, हेठे तबिके वारा, आणीनि चाढ़ीनि, मज़ूरी करण वारा, या को सरकारी नौकिरी अथनि। हाणे जेके इन्हनि वटि ओतिरी ताक़त हुजे वॾेरनि सरदारनि जी, त हे बि ज़ाहिर आहे हे बि ज़मीनुनि ते, मुल्कनि ते कब्ज़ा कनि, जो घिटीअ खे बि नथा छॾनि। हालांकि उहा घिटी जेकी हिननि जो सुखु आहे, वेकिरी कुशादी घिटी हूंदी त कार उन्हनि जे दरवाज़े ते ईंदी, कार आसानी सां टपी वेंदी। हाणे तव्हां पंहिंजे पंहिंजे शहरनि जी जेकॾहिं घिटियुनि जो जाइज़ो वठंदो 10 साल 20 साल अॻु में, त तव्हां आसानी सां ट्रैक्टर ट्राली बि लंघंदो हो, कार बि लॻंदी, वैगन बि जो बि गुज़र थी वेंदो, किथे किथे त बसियूं बि गुज़री वेंदियूं। हाणे उन घिटी मां मोटर साइकिल जो गुज़रण बि मुश्किल थी वियो आहे। इहो हेठे तबिके जो आज़ार, ग़रीब तबिके जो आज़ार, त घिटियुनि ते कब्ज़ा, चौंकनि ते कब्ज़ा, जेको वस उन्हनि खां पुॼे थो। घर जेकॾहिं ॿीहर ठाहिराइनि था त कोशिशि अथनि 4 फुट 5 फुट अञा असांजी भित जेको आहे ॿाहिरि हुजे। वरी बाज़ारुनि में वरी दुकानदारनि जो आज़ार। हाणे हेठि रोड ते ट्रैफ़िक तमामु घणी, हाणे त चुंग बि थियूं, रिक्शा, कारूं थियूं, मोटर साइकिलूं थियूं। हाणे फुटपाथ जेको पैदल गुज़रण वारनि जे लाइ वाहिद हिकिड़ो ज़रियो वसीलो गुज़रण जो, सफ़र करण जो, हाणे फुटपाथ ते बि दुकानदारनि जो कब्ज़ो हूंदो, उन्हनि जो सामान पियो हूंदो। के आॾो टेबल कुर्सी रखियूं, के कंप्यूटर वारे खे वेहारी वेठो आहे, किथे कहिड़ो सामान पियो आहे, किथे केसो कहिड़ो। हाणे मथे फुटपाथ सामान सां भरियल, हेठि रोड वरी गाॾियुनि सां भरियल, हाणे पैदल माण्हू काॾे वञे। त हर ज़हनियत रुॻो इहा आहे त माना कब्ज़ो हुजे हर शइ ते असांजो कब्ज़ो। तोखे दुकानु पंहिंजो आहे, दुकान में सामान रख, गोदाम वठि, गोदाम में वञी पंहिंजो सामान उते रख, जॾहिं त ज़रूरत छे पंहिंजे गोदाम तां ॿी जाइ जेकी तूं वठी थो दुकानु उन तां खणी रख, न तोखे फुटपाथ ते कब्ज़े करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। माना हर माण्हू जी ज़हनियत इहा कब्ज़ा माफ़िया वारी, कब्ज़े वारी। पोइ जंहिंखे जेतिरी ताक़त आहे, जेतिरी हैसियत आहे, वसियत आहे, उन मुताबिक़ घटि केर बि नथो करे। घटि हल्को आहे माण्हू त पंहिंजी घिटी ते कब्ज़ो थो करे। हालांकि घिटी हुनजी कुशादी हूंदी त हुनजी पंहिंजी बि इज़त आहे, साफ़ु सुथरी हूंदी त हुनजी बि इज़त आहे। न हुते गंद किचिरो ई पंहिंजी घिटी में पाण फिटियो कंदो, कब्ज़ो बि उन घिटी ते पाण कंदो, बाथरूम ॿाहिरि ठहिराईंदो, लेट्रिन ॿाहिरि ठहिराईंदो,
ऐं कोशिशि कंदो त 4 फुट 5 फुट ॿीहर भित जेको आहे तामीर थिए त या घिटी में अचे। उहो जितां बस गुज़रंदी, वैगन गुज़रंदी, ट्रैक्टर ट्राली गुज़रंदो, हाणे उतां मोटर साइकिल जो गुज़रणु ॾुखियो थी वियो। त जंहिंजी जेतिरी ताक़त हैसियत आहे ओतिरो कब्ज़े करण जी उनजी सोच आहे। पोइ हाणे वॾी जेकॾहिं ताक़त आहे त ज़मीनुनि ते कब्ज़ा थो करे, मुल्कनि ते कब्ज़ा थो करे, तलाउनि ते, ढंढुनि ते, खॾुनि ते कब्ज़ा थो करे, जंहिंजी जेतिरी ताक़त आहे मुक़ामनि क़ब्रस्ताननि ते कब्ज़ा थो करे। माना कब्ज़ो, रुगो कब्ज़ो बि का जेकी तो ॻाल्हि असां पंहिंजी ॾिनी आहे उन में तूं जे कब्ज़े वारी ज़मीन ते जेकॾहिं तूं निमाज़ पढ़ंदे तुंहिंजी निमाज़ ई जाइज़ न आहे। तुंहिंजो फ़ाइदो कहिड़ो हुन ज़मीन ते कब्ज़े करण जो या प्लाट ते कब्ज़े करण जो? उहो तुंहिंजो हराम आहे, नाजाइज़ आहे। ऐं हदीस में आहे त क़यामत जॾहिं जेको कब्ज़ो करे थो कंहिं ज़मीन ते, उहो 7 तबक़नि समेत उनजी ॻिची में विधी वेंदी, थिए थो ज़मीन ते कब्ज़ो कयो, हाणे हीअ वठि ज़मीन। सो इहा पोज़ीशन आहे। ऐं होॾे ॿिए पासे हुकूमत आहे, हुक्मरान आहिनि, इंतिज़ामिया आहे, ज़िले वॾा पावर आहिनि, ताक़त आहे डिप्टी कमिश्नर खे, असिस्टेंट कमिश्नर खे, पर सियासी मसइलत त बाअसरनि जेके ताक़तवर हुनजे ख़िलाफ़ु कोन कार्रवाई कंदा। जे ग़रीब गुरबो हूंदो, उहो रेडी वारो हूंदो, आम माण्हू जेको हूंदो उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई करे हलिया वेंदा। पर ताक़तवर धुरियूं जेके बाअसर सम्झंदा हे मुंहिंजी बदिली कराए छॾींदो या नौकिरी ख़तमु कंदो। तो इंतिज़ामिया बि ख़ामोश आहे, हुकूमत बि ख़ामोश आहे। ऐं कमु उन्हनि जो ई आहे त तव्हां रोड रस्ता साफ़ु करायो, फुटपाथ आम माण्हुनि जे लाइ छॾियो त पैदल घुमनि, घिटियूं जेका सोढ़ियूं थी वियूं तव्हां उन्हनि खे डरायो। पर मसइलो वरी वोट जो थींदो, तव्हां इहो थींदो आहे वोट न ॾींदासीं। माण्हू वटि वरी महिणो ताक़त बसि वोट वारी आहे। जेकॾहिं टाउन कमेटी जो चेयरमैन का कार्रवाई कंदो त महिणो इहो ॾींदा, असां वोट न ॾींदासीं। हाणे वोट जी धमकी त वरी जेको आहे सुसी वेंदो। मक़ामी सियासतदान, मक़ामी वॾोरो, उनजे लाइ मसइलो आहे। हाणे हुन वटि हथियार वोट आहे। वोट जी धमकी, वोट इन जे लाइ ॾिनासीं तूं असांजो जेको आहे बाथरूम डर आहे, असांजूं भितियूं डर आहे। बाबा भितियूं डर तूं जेको आहे वञी कब्ज़ा कंदो। हाणे इंसाफ़ कोन्हे, उहो बि डिॼे थो वोट बाबा न ॾींदो। हेॾो सारो पाड़ो आहे, चङो मुड़ुसु आहे, मोतबर आहे, 50 वोट हिन जे हथ में आहिनि या 20 वोट आहिनि, इहे मूंखे न वोटनि खां उहो बि चेयरमैन डिॼे थो। हिननि वटि धमकी वरी वोट जी। हाणे के ताक़तवर माण्हू पुलिस खां त कोन था डिॼनि। रेंजर्स फौज जंहिं महिल अचे थी, फौज जो हिकिड़ो सिपाही बि हिननि जे लाइ काफ़ी आहे। उनजी रुगो ड्रेस वर्दी ॾिसी जेको आहे हा ई जेको आहे छिॼी थो पए, साह वञी पेरनि में थो पए। पुलिस वारो ॾिसंदो, उन जे लाइ बि शींहं थी वेंदो, चेयरमैन जे लाइ शींहं थी वेंदो, उनखे वरी वोट जी धमकी। सो सियासी असर रसूख़ बि आहे, बाअसर माण्हू बि आहिनि, ताक़तवर माण्हू बि आहिनि। पर जेकॾहिं इहो सिलसिलो रहियो त जिते बसूं लारियूं गुज़रंदियूं जिन रोडनि रस्तनि सां, घिटियुनि सां, हाणे अकेलो माण्हू जो बि गुज़रणु पवंदो, अॻिते हली जेको आहे घिटी बंदि करे छॾींदा त बाबा हेॾो केरु न जेको आहे न गुज़रे। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत ऐं असांजी जेकी इंतिज़ामिया आहे, ज़िले इंतिज़ामिया आहे जेकी टाउन कमेटी आहे, म्यूनिसिपल आहे, हिननि खे कार्रवाई करणु खपे वोट जी या सियासी असर रसूख़ खां न टिजनि। पर रस्ता ही जेको आहे फुटपाथ हिननि खे आज़ादु कराइणु खपनि त आम माण्हू जो गुज़र सफ़र उतां मुश्किल जेको आहे थी वियो आहे। हाणे आसान हुनखे बणाइणो फुटपाथ, दुकानदारनि खे आज़ादु कराए सघनि था या घिटियुनि खे वेकिरो कुशादो करे सघनि था। पर उहे बि जेको आहे मजबूर हिन वोट वारी धमकी जे करे।